रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वस्तईनु बिस्सब्र वस्सलाह व इन्नहा लकबीरतुन इल्ला अलल खाशिईन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाईरों अल्लाह जा शुक्राना जे रब करीम असांखे पंहिंजे पाक नबी जे हुबदारन में नबी जे मचड़न जे हुबदारन में शामिल फरमायो आ। खुश नसीब आहिन उहे दिलियूं जन दिलियुन में मोहम्मद आले मोहम्मद जी मोहब्बत होंदी आ। बख्त वारा हैं उहे इंसान जन जा सीना पंज तन जी मोहब्बत में चैन यारन जी मोहब्बत में सरशार होंदा हैं। उन्हनि जे लाइ दुनिया जी भी कामयाबी आ आखिरत जी भी कामरानी आ। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ए मुझा सोना हबीब ऐलान कर इत्तला दे पंहिंजी उम्मत के आगाह कर पंहिंजे कलमे पढ़ण वारन के ला असअलुकुम अलैहि अजरन तवां खां हिन दीन जे एवज़ इस्लाम जे एवज़ तवां के जेको मूं दीन सेखारियो आ इन जे एवज़ को भी उजूरो को भी मुआवज़ो बदलो तलब नथो कया इल्लल मवद्दत फिल कुर्बा। हिक गाल जो मुतालबो आ त मुझे अहले कुर्बा सा मोहब्बत मुझे बचन सा मुझे इतरत सा मुझे ज़ुर्रियत सा मुझे अहले बैत सा मोहब्बत हजरत अब्दुल्ला बिन अब्बास का रिवायत था तफसीर सालबी वाले हजरत इमाम जलालुद्दीन सुयूती तफसीर दुर्रे मंसूर में रिवायत आंदी आ इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी हदीसा जने इया कुरान जी आयत नाजुल थी सहाबा किराम हुजूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में अर्ज गुजारियो तो या रसूल अल्लाह सोना हबीब मुखे बुधायो तो उहे तवाजा अहलुल कुर्बा के रहन जंजी मोहब्बत जो अल्लाह कुरान में असा के हुक्म दिनो आ जंजी मोहब्बत उम्मत जे मथा वाजिब कई वैया उहे अहले कुर्बा के रहन मदीने वाले साईं फरमायो अलीउन व फातिमत व अबनाहुमा अल हसन वल हुसैन। सुभान अल्लाह नचे दिल खोले चो साईं फरमायो मुझे लजपाल नबी फरमायो तो जन जी मोहब्बत मुझी उम्मत जे लाए वाजिब कई वैया फर्ज कई वैया उहे शख्सियतों मौला अली शेर जली हैदर कर्रार असदुल्लाह गालिब मौला अली बिन अबी तालिब इन जी मोहब्बत मुझी उम्मत जे लाए फर्ज कई वैया। अली जी कुआर नबी जी न्याणी जन्नत जी मालिकानी हसनैन जी अम्मा
जन्नत के औरतों की सरदार सैयदा तैयबा ताहिरा फातिमा ज़हरा, इनकी मोहब्बत, इनकी ताज़ीम, इनकी इज्जत मुझी उम्मत मथा फर्ज कई वैया। वबनाहुमा अल हसन वल हुसैन, इनजा शहजादा हजरत सैयदना इमाम हसन सैयदना इमाम हुसैन, इनकी मोहब्बत मुझी उम्मत जेला वाजिब कई। जंहिंजी हिन घराणे सां मोहब्बत आ, पंज तन पाक सां जंहिंजी मोहब्बत आ, नबी जे ज़ुर्रियत इतरत अहले बैत सां जंहिंजी मोहब्बत आ, मदीने वारे साईं फरमायो त उन माण्हू खे रोज़े महशर अल्लाह ताला मूसा गॾु जन्नत में मोकिलियो। अज़ीज़ान मोहतरम, सोने हबीब मदीने वाले साईं एक ॾींहुं मस्जिद नबवी में जलवा गर थिया। एक पासे ना इमाम हसन हुयो, बे पासे ना सैयदना इमाम हुसैन हुयो। लजपाल नबी जो मुखड़ो सहाबा जे निगाहुनि जे साम्हूं ऐं शहजादा हसनैन करीमैन, ये टई हसीन चेहरा सहाबा जे निगाहुनि जे साम्हूं। आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेडी मल सहाबा किराम ते जलवा गर थिया, निगाहूं मुश्ताक मुस्तफा दे मुखड़े के तके रहियूं हुयूं। मुझे आका फरमायो त बुधी छड़ियो, मन अहब्बनी व अहब्ब हाज़ैन व अबाहुमा व उम्महुमा कान मई फी दरजती यौमल क़ियामा। जे मु मोहम्मद करीम सा मोहब्बत रखी, मुझे हिन बिन शहजादन सा सुभान अल्लाह अबाहुमा व उम्महुमा, हिनन जे अबे अली सा मोहब्बत रखी, हिनन जी अम्मा खातून अतहर सा इज्जत ताज़ीम मोहब्बत रखी। साईं फरमायो कान मई फी दरजती, क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु हूंदो मुंहिंजे पाड़े में। सुभान अल्लाह। मदीने वारे जो पाड़ो खपे या न खपे? सूर जो पाड़ो खपे या न खपे? मदीने वारे साईं जो जेकॾहिं पाड़ो खपे त पोइ तोखे पंज तन पाक सां मोहब्बत रखणी। सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं दी हदीस हजरत इमाम तबरानी मजम कबीर में रिवायत दिया। हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए, आकाए तो जहाँ फरमायो, अय्युहन्नास अला उखबिरुकुम बखैरिन नास जद्दन व जद्दा। छा तव्हांखे ॿुधायां त दुनिया में उहा कहिड़ी शख्सियत आहे जंहिंजे नाने जहिड़ो कंहिंजो नानो न आहे, जंहिंजे नानी जहिड़ी कंहिंजी नानी न आहे। वअख़बिरुकुम बिख़ैरिन नास अम्मन व अम्मतिन, तव्हांखे ॿुधायां त काइनात में उहा कहिड़ी शख्सियत आहे जंहिंजे चाचे जहिड़ो कंहिंजो चाचो न आहे, जंहिंजे पुफी जहिड़ी कंहिंजी पुफी न आहे। अला उख़बिरुकुम बिख़ैरिन नास ख़ालन व ख़ाल, छा तव्हांखे ॿुधायां उहा ज़ात कहिड़ी आहे जंहिंजे मामे जहिड़ो कंहिंजो मामो न आहे, जंहिंजे मासियुनि जहिड़ियूं कंहिंजूं मासियूं न आहिनि। अला उख़बिरुकुम बिख़ैरिन नास अबन व उम्मा, छा तव्हांखे उहा ज़ात ॿुधायां जंहिंजे अबे जहिड़ो शान में कंहिंजो अबो न आहे,
जे अम्मा जड़ी अजमत वारी के जी अम्मा जान नाए वो साहबन चो या रसूल अल्लाह बुधायो उए केरन हबीबन करीमन फरमायो हुमल हसन वल हुसैन ये भाई हसन और हुसैन आए सुभान अल्लाह हिनन जो नानो मोहम्मद करीमा हिनन जी नानी खदीजा बिन्त खुवैलद हिनन जे नाने जड़ो के जो नानो नाए हिनन जे नानी जड़ी के जी इज्जत अजमत वारी नानी नाए व उम्मुहुमा फातिमत बिन्त रसूलिल्लाह हिनन जी चीजल अम्मा मोहम्मद जी न्याणी फातिमत ज़हरा साईं फरमाइन था तबुदी चढ़ियो व अबूहुमा अली इब्न अबी तालिब हिनन जो अबो मौला अलिया शान वारुआ साईं फरमाइन था बुधी चढ़ियो हिनन जो अबो भी जन्नत में हिनन जी अम्मड़ भी जन्नत में हिनन जो नानो भी जन्नत में हिनन जी नानी भी जन्नत में हिनन जा मामा मोहम्मद करीम जो शहजादो हजरत कासिम हिनन जो नानो वो भी जन्नत में हिनन जो मामो भी जन्नत में हिनन जो ट्रे मासियों हिने बीबी ज़ैनब बीबी उम्मे कलसूम मोहम्मद जो ट्रे न्याणियों जेके हसन हुसैन जो मासियों इहे भी जन्नत में साईं फरमायो त हिनन जो पूरो घरानो जन्नत में वो अगते साईं फरमायो वमन अहब्बहुमा फिल जन्नत जे मुझे हिनन बिनी बचड़न सा मोहब्बत रखी वो भी जन्नत में या खुशखबरिया बढ़े वारा तुझे मुझे सुभान अल्लाह जन हसनैन सा मोहब्बत रखी जन नबी जे बचड़न सा प्यार रखियो उहे भी जन्नत में सवाल इहो आ त उहे जेके जन्नत जा मालिक उहे जेके जन्नत जा विरहाइण वारा तक़सीम करण वारा उन्हनि के दुनिया में हेडियूं तकलीफूं छो में सवाल आ वहां भी सवाल था कन बेअदब सवाल था कन चवन था तवा चौथा अली मुश्किल कुशा अली जन्नत वंडण वारो अली मानुन के पुलिस रात उकारण वारो तवा चौथा अली मुश्किल कुशा उन त पंहिंजे बच्चन जी मुश्किल न टारी करबला में पंहिंजे बच्चन जी मदद न कई तव्हां जी केड़ी मदद कंदो अब यो एतराज हले तो अजकल सोशल मीडिया जो दौर हर सवाल मानू सोशल मीडिया ते छडन था एतराज करण वारा इनकार करण वारा अज भी बेअदब गुस्ताख हजारे आहिन जेके मुस्तफा जे घराने जे शान में बकवास करण वारा के असाबन जे शान में भौंकण वारा ओ मिठा ओ भाईरो अजो तवा के या गाल वाज़े करे छुट्टी करे बुधाइण तो चाया त करबला जे मैदान में ही तकलीफों नबी दे बच्चन के छो सुभान अल्लाह ये आजमाइशों ये इम्तिहान छाजेला आया या गाल समझण जिया सुभान अल्लाह दिल हाजिर है ने सुभान अल्लाह तवज्जो मुड़े है सो सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या बुधो मुझा दोस्तों तकलीफों बीमारियों दुख दर्द आजमाइशों गुनहगार मानन ते भी दियोन नेकोकार मानन ते भी दियोन
तकलीफूं नबियन ते वलियन ते सिद्दीकन ते शहीदन ते अल्लाह दे बरगुज़ीदा बानन रब दे नवाज़िल प्यारन बानन ते भी तकलीफूं ईंदियूं आहिनि पर फर्क गुनाहगार ते तकलीफ ईंदी रब ने जा गुनाह मेटे छॾींदो आहे नेकोकार ते तकलीफ ईंदी रब ने जा मज़ीद दर्जा वधाईंदो उनके जेको मकाम जेको बातिन में दर्जो विलायत जो दर्जो या जन्नत जो दर्जो या अल्लाह जे कुर्ब जो मकाम वली के इमाम के नबी के सिद्दीक के शहीद के अगर तकलीफ ईंदी त रब उन्हें जे दर्जन के अञा वधाईंदो मकाम अञा ऊंचा कंदो सुभान अल्लाह गुनाहगार के बदकार के जेकने को बेफरमानी करण वारो उन्हें के तकलीफ ईंदी रब उन्हें जा गुनाह मेटींदो उन्हें जो खताऊं दरगुजर कंदो उन्हें जो मतायूं मेटींदो जिए जिए तकलीफ ईंदी जिए जिए दुख ईंदो जिए जिए दर्द ईंदो तिए तिए मुझो रब उन्हें जे गुनाहन के मेटींदो उन्हें जे खताउन के मेटींदो फर्क हुई हो तकलीफूं हर बाने ते ईंदियूं नबी वली सिद्दीक बि तकलीफुन का आचा न हुंदा आहिनि पर उन्हनि जूं तकलीफूं उन्हनि जे दर्जन के वधाईंदियूं उन्हनि जे शान के वधाईंदियूं उन्हनि जे मर्तबे के आला ऐं बाला कंदियूं गुनाहगारनि जूं तकलीफूं उन्हनि के गुनाहनि खां पाक करे जन्नत जो हक़दार मुझे सोने हबीब दी हदीस सही मुस्लिम के अंदर हजरत सुहैब रदी अल्लाह तआला अन्हु का रिवायत अजबन ले अमरिल मोमिन इन अमरहु कुल्लहु खैर मदीने वाले साईं फरमाते मोमिन जो मामलो अजीब मोमिन जो मामलो अजीब जेकॾहिं लैस ज़ालिक इल्ला लिमोमिन यो मामलो मोमिन का सवा बे कहीं जे लाए ना साईं फरमाइता इन असाबतु सर्रा शकर जे मोमिन के राहत मिलंदी फरहत मिलंदी सुकून मिलंदो शुक्र कंदो रब ने के दर्जो ऐं सवाब दींदो पर जे मोमिन के तकलीफ मिलंदी दुख मिलंदो सब्र कंदो तब उन्हें के अजर ऐं सवाब मिलंदो मोमिन के तकलीफ मिले त सब्र कंदो एवज़ में जन्नत मिलंदी नेमत मिलंदी शुक्र कंदो एवज़ में जन्नत मिलंदी ॻाल्हि समझ में आई हले न सुभान अल्लाह तकलीफ आई सब्र कंदो जन्नत नेमत मिली शुक्र कंदो जन्नत हेडा भी जन्नत होडा भी जन्नत जे न मिलियो त रोज़ो मिली वियो त ईद सुभान अल्लाह न मिलियो नेमत न मिली तकलीफ मिली बीमारी मिली दुख मिलियो दर्द मिलियो सब्र कंदो उन जे एवज़ अल्लाह उन के जन्नत नसीब कंदो साईं फरमाइनि था त इहो मामलो सिर्फ मोमिन जे लाइ ॿिए कंहिं जे लाइ न आहे हेॾे मूड़े ध्यान कयो सुभान अल्लाह मदीने वारे साईं हिकिड़ो अजीब मिसाल ॾिनो आहे मां करबला जो फ़लसफ़ो तव्हांखे सम्झाइण चाहियां थो करबला जा दुख करबला जा मसाइब करबला जा दर्द छो आया इन ॻाल्हि जे लाइ मां तव्हांखे कुझु हदीसूं पढ़ी ॿुधाइण चाहियां थो तवज्जो आहे मूड़े सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो मा यज़ाल अल बलाउ बिल मोमिन वल मोमिनति फी नफ्सिही व वलदिही व मालिही हत्ता यल्क़ल्लाह व मा अलैहि खती मोमिन पाने के तकलीफूं क्यों मिलंदी कदे जान में कदे माल में कदे कारोबार में
कदें जिस्म में बीमारी, कदें बचड़ो बीमार, कदें साल बीमार, कदें कारोबार में टोटो, कदें फसल में नुकसान, कदें पानी ना है रोंबो किए करे, कदें फसल सुकंदो बीठो, कदें वरी बोड अची वेंदी फसल लुढ़ी वेंदा। साईं फरमाइन था त मोमिन जी निशानी तव त ये तकलीफूं ने के पियूं मिलंदियूं सुभान अल्लाह। मा यज़ालुल बला बिल मोमिन, मोमिन हमेशा तकलीफुनि में हूंदो आहे। सुभान अल्लाह। साईं जन मिसाल ॾिनो आहे त मोमिन पाने जो मिसाल खेतीअ जे कचड़े गाह वांगुरु आहे। पूरे ध्यान आए गाह हूंदो आहे न छटराले गाह लूसण जीअं पोख में बीहंदो आहे न त हवाऊं पियो रोटी थियूं केॾीमहिल हेॾे केॾीमहिल हेॾे। गाह के हिकड़ी जाइ ते करार न हूंदो आहे। मदीने वारे साईं मिसाल ॾिनो आहे त मोमिन बानो बि ने गाह वांगुरु लोडन में कदें जिस्म में बीमारी, कदें बचन में तकलीफ, कदें कारोबार में तकलीफ। ये तकलीफूं मोमिन जो मरक आहिनि। ऐं मुनाफिक जो मिसाल सुनूबर जे वण वांगुरु आहे। सुनूबर जो वण सिधो बीठो हूंदो, न लुटंदो न चुरंदो, न उनखे हवालो ॾे सघंदी। ओचितो वॾो तूफ़ान आयो धूड़ियो करे वञी किरियो। समझो वाले कौन से? सुभान अल्लाह। गरीब मिस्कीन पियो थो लोड़े, मिस्कीन पियो थो लोड़े, कदें ज़ाल बीमार, कदें पुट बीमार, कदें कारोबार में तकलीफ। ऐं वॾा टिंग वॾनि पैसनि वारा पेजारनि ते चढ़िया ॿाहूं लोॾींदा हलंदा था, न तप न तओ न बीमारी न तकलीफ़। कहिड़ो न बि ग़रीबनि खे वॾा माण्हू है ये एक मास्क पाई हलंदा था। सुभान अल्लाह। अब समझो था न ओचितो हार्ट अटैक थियो जे कांबू खान मरी वियो। अरे वाह हिन चका बीमारी न तप न तओ ईअं वेह वियो। हाणे माण्हू छा चवंदा साईं निमाज़ुनि रोज़नि ते कोन्हे, फलाणो निमाज़ी पियो थो लोड़े पियो थो चुड़े, हो न उपासी कोन आयसि ईअं साबित चवंदा आहिनि या न? चवंदा आहिनि या न? मदीने वारे साईं फरमायो न तप ॾिसे न तओ न बीमारी ॾिसे, ईअं मरी वियो। इहो मुनाफ़िक़त जो मौत आहे। इहो मुनाफ़िक़त जो मौत आहे। मुनाफ़िक़ बीमारी न ॾिसंदो आहे, मोमिन बीमारियूं ॾुख ॾाकड़ा ॾिसी पोइ दुनिया ताला। खेती जो कचड़े गाह जो मिसाल मदीने वाले साईं ॾिनो। जे गाह के हवाऊं लोॾी थियूं आहिनि, मोमिन बाने खे बि तकलीफ़ूं पियूं लोॾी। जेॾीमहिल बीमार थींदो न पासो वराईंदो चवंदो अल्लाह जल जलालहू जल जलालहू माफ़ कजाए, जल जलालहू मौला माफ़ कजाए। हाणे चवंदो यार फलाणे जो कर्ज कोन भरियो त उहो त ॾेई छॾिया मथां मरी वञा। यार फलाणे पुटड़े खे अञा कुझु कोन ॾिनो अथमि, उनखे कुझु ॾियण जो हक़ अदा कया। कंहिंजो हक़ अदा करणो हूंदो अदा कंदो, वसीयत करणी हूंदी कंदो। कंहिंजो कर्ज हिन ते अदा कंदो, कंहिंजो हिन जो कंहिं कर्ज आहे पुटनि खे ॿुधाईंदो बा फलाणो 5 लख मूंखां कर्ज वठी वियो, ॿियो त लिखी छॾियो यादि कजो मथां। अॼुकल्ह माण्हुनि में ईमान कोन्हे, जे ॿुधाए न त उहो कर्ज खाई वेंदो हलियो। सम्झो या न सम्झो? साईं फरमाइनि था बीमारियूं ॾिसंदो, दर्द ॾिसंदो, ॾुख ॾिसंदो, इन में तौबा ताइब थींदो, गुनाहनि जी माफ़ी वठंदो, हक़दारनि जा हक़ अदा कंदो। ज़ाल सां सॼी उमिरि कुर्ब जो न ॻाल्हायईं, ज़ाल जा हक़ न अदा कयईं, हाणे मौत ॾिसंदो न अखियुनि सां, चवंदो साजन जी मां तूं त हेॾे अचो, पोइ सरताज जी मां तूं त माफ़ कजांइ मूंखां का ग़लती थी हुजे। माफ़ी वठण जो मौक़ो मिलंदो, कंहिंसां ज़ुल्म कयईं ज़्यादती कयईं बख़्शिश वठण जो मौक़ो मिलंदो। ओ मुंहिंजा प्री प्यारा हबीबन फरमायो आहे त मोमिन बानो मरंदो आहे त ॾुख दर्द
बीमारियों ॾिसी मरंदो आहे। मुनाफ़िक जो मौत वेठे वेठे साह हीअं निकिरंदो कंहिंखे ख़बर ई न पई। इहो मुनाफ़िकत जो मौत आहे। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं जी ज़ात हिकिड़े ॾींहुं वञनि पिया, असहाबी गॾु हुजनि, मुस्तफ़ा जा यार गॾु हुजनि। थकिजी पिया आहियो, 3-4 जलसा मां करे आयो आहियां, पर लॻे ईअं थो ॼणो तव्हां कलो का थकल आहियो। न आहे हिकिड़ो मौलवी थो लहे, ॿियो थो चढ़े। सुभान अल्लाह। पर जेका घड़ी वेहो त गौर सां ॿुधो, कुछ सिखो, कुछ पिरायो। हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं वञनि पिया, असां बि गॾु हुजनि। खिसा जी मौसम हुई। खिसा सम्झो था जंहिंमें वणनि जा पन छणंदा आहिनि। या मौसम कहिड़ी तव्हां छॾींदा आहियो सिंधी में? वणनि जा पन जंहिंमें छणंदा आहिनि, उहा मौसम हुजे। हुज़ूर जन हिकिड़ो वण ॾिठो, हिकिड़े वण वटि साईं जन बीठा। हीअं कयूं जो उन वण जी हिकिड़ी टारी वरितो जेका झुकियल हुई, इन खे हीअं धूणो ॾिनो। धूणो जो ॾिनो त हड़ई पन छणी विया, टारी गंजी गोड़ी, हिकिड़ो बि पन्नो न बचो। साहबनि खे फरमायूं त मूंखे पुछो छो नथा त मूं हिनखे छो न ॾियो। सोना असांजी ज़रूरत जो असां बानी जा ॿार को पुछूं त ईअं छो कयो अथई? हबीब हाणे तव्हां पाण ॿुधायो त छो लोॾियो? साईं फरमायो तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण थो चाहियां त मोमिन बानो जॾहिं बीमार थींदो आहे, तप ईंदो, बुखार ईंदो, का बीमारी ईंदी त उन खे रब उन बीमारीअ में लोॾींदो आहे। उन जा गुनाह इएं छणी वेंदा आहिनि जीअं मुंहिंजे लोॾण सां हिन टारीअ जा पन छणी विया। इएं मोमिन बाने जी बीमारी में उन जा गुनाह छणी वेंदा। ॾोह ॾिकायूं ख़ताऊं उन बीमारी जे सदके रब बख़्शे माफ़ करे छॾींदो। असां वारा माण्हू वरी छा चवंदा, लोड़ ई छो पियो चवंदा आहिनि या न? ॿुधो मदीने वारे साईं फरमायो जॾहिं तव्हां ॾिसो को बीमार थी पियो आहे त उन बीमार खां पुछण लॻो। हज़रत मौला अली शेर जली हैदर करार सोनो अली तो फरमाए, मुझे मौला अली शेर खुदा फरमायो। मदीने वाले साईं जी हदीस मौला अली बयान फरमाई त जेको माण्हू के बीमार खां पुछण थो वञे त 70,000 मलाइक उन जी रहमत ऐं मग़फ़रत जे लाइ दुआ था घुरनि। हितों बाड्रे मां हलियो हैदराबाद मरीज़ खां पुछण जे लाइ। हाणे बाड्रे मां जीअं हलियो मरीज़ खां पुछी, वरी जेसीं बाड्रे मोटी न ईंदो न तेसीं 70,000 मलाइक उन जे रहमत ऐं मग़फ़रत जी दुआ बीठा। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त जेको मरीज़ खां पुछण थो वञे वो जेसीं मोटी अचे तेसीं ॼण के जन्नत जे बाग में घुमी रहियो। इहो ॼण के जन्नत जे बाग में घुमी रहियो आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त जॾहिं को बीमार थी पवंदो आहे रब उन ॾे 2 मलाइक मोकिलींदो आहे। बीमार बिस्तर ते पियो आहे, रब 2 मलाइक मोकिलींदो आहे त वञी ॾिसो त इहो जेको पुछण वारा अथसि इन्हनि खे छा थो जवाबु ॾिए। पुछण जेके ईंदा आहिनि न इन्हनि खे छा थो चवे। मलाइक अचे वेहंदा आहिनि, घंटो 2 घंटा पहर 2 पहर वेहंदा। पोइ मरीज़ खां जेके पुछण अचनि था
पुछण आबा तबीयत ठीक थई तो दाला जो शुक्र आ जेड़े हाल में रब आयो अल्हम्दुलिल्लाह रब जो शुक्र आ मलाइक मोटी चवन था मौला बीमार हो बिस्तर ते हुयो तब तुझा शुक्र पे अदा कयई तुझे दिनल तकलीफ ते सब्र कयूं बिस्तर ते सुतो पियो साईं फरमाइंदो ए मलाइको रब तो फरमाए ए मलाइको तमा शाहिद थियो इन जे जिंदगी जा हड़ई गुनाह बख्शे छॾियम हाणे जे इन बीमारी में मौत दींदो सांस त बिना पुछा जे जन्नत दस सुभान अल्लाह जे इन बीमारी में सेहत दई उथारींदो सांस चंगो भलो करे उथारींदो सांस त इन के खून जे बदले नौ खून रत जे बदले नौ रत जिस्म जे बदले नौ जिस्म जेको गुनाहन का पाक जिस्म गाल समझ में आई अज दुख तकलीफूं अचन थियूं मानू परेशान थी था वजन नौजवान परेशान कुराड़ा परेशान मुंह दुआ बाबरे में केतरन मानू खुदकुशी कई तकलीफुन जे करे बीमारियुन जे करे दुख डोछरन जे करे खुदकुशी कई ओ भाईरो खुदकुशी हराम जो खुदकुशी हराम खुदकुशी काफर कंदा है मोमिन खुदकुशी न कंदा है मदीने वाले साईं फरमायो जेको खुदकुशी करे पंजो पान के पान तो मारे त इहो हमेशा 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 जहन्नम जी बाह में सड़ंदो अस्तगफिरुल्लाह कदे भी दोज़ख का बाहर न निकरंदो अस्तगफिरुल्लाह हिकड़े दफे जंग हले पई जंग मुझे ध्यान आए इस्लाम में कुफ्र की लड़ाई पे हले हिकड़ो मानू वो वड्डी बहादुरी सा पियो विड़े वड्डी बहादुरी सा काफरन के मारे पियो कई काफर कत्ल कई दिलेरी सा लड़ाई पियो करे हिकड़े असहाबी जो या रसूल अल्लाह यो मानू वाह जो दिलेरा वाह जो बहादुरा वाह जी जिहाद जंग करे रहो मदीने वाले साईं फरमायो थियो दोज़ख में आ किथे आ दोज़ख में आहे हुजूर जो सहाबी बीठो जंग में आ काफरन सा लड़े थो पियो ऐन जंग जे टाइम में हुजूर त फरमायो जहन्नमी आ असहाबी चो त मां टकी वस बिजी वस अल्लाह जे नबी जे का गाल कया साइन में जरूर को राज आ मां वनी उन मानू जो पासो वरतो इसा छा तो करे बिठुम लड़ाई पियो करे जंग पियो करे ता जो काफरन के मारी दे पान जख्मी थी घोड़े का किरो जख्मी थी जमीन ते किरो हाने फटके पियो दर्द जे करे जख्मन जे करे सूर जे करे तड़पे पियो वो आखिर हिय कहीं जो पंजी तलवार पान के पछाड़ी में मुओ पान के आप घात करे खुदकुशी करे तलवार हणी पान के मारी वो उन्हें असहाबी चो तो मुझो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मुझो रब सच्चो मुझो मोहम्मद करीम भली असहाबी हुजे जंग करे जिहाद करे नमाजी हुजे गाजी हुजे रसूलुल्लाह दे सोबत में हुजे पर जेको खुदकुशी करे तो मुस्तफा जो फरमाना यो जहन्नम में भी दो मुसलमानों खुदकुशी हराम आ खुदकुशी करने वालो हमेशा दोज़ख जो बारण बन जण वालो आ मर्द ही तो मैदान में पाण मल्हाए मुसलमान ही तो पाण मल्हाए दुख ईंदा दर्द ईंदा मुसलमान हुंदा आहिनि जेके मुंह ॾींदा यो बुज़दिला जेको पाण के मारे यो भारी आ यो बेहिस मानू आ जेको खुदकुशी करे मदीने वाले साईं फरमायो त मोमिन के जीअं तकलीफ ईंदी आ तीअं रब उन जे दर्जन के वधाए चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
इन्नल्लाह इज़ा अहब्ब अब्दन व अरादा अन युसाफियहु सब्ब अलैहिल बला। रब जॾहिं कंहिं बाने खे चाहींदो आहे, जंहिं बाने खे रब प्यारो रखंदो आहे, उन ते रब दुख ऐं मुश्किलातूं पलटाईंदो आहे। जीअं ज़ोरदार मींहुं पलटी पवंदो आहे, ईअं रब पंहिंजे प्यारनि जे मथां दुख पलटाईंदो आहे। हदीस जा लफ़्ज़ ॿुधो, साईं फरमाइनि था त जेके रब जा प्यारा हूंदा, जन ते रब जो राज़ हूंदो आहे, जन जे मथां अल्लाह जी चाहत हूंदी आहे, उन्हनि जे मथां जीअं मींहं पलटी पवंदा आहिनि, ईअं रब उन्हनि ते दुख पलटाए पोइ उन्हनि ते जॾहिं सब्र कंदा आहिनि त उन वक़्त में रब उन्हनि खे अहिड़ा मक़ाम ॾींदो, अहिड़ा दर्जा ॾींदो जेके आबिदनि खे इबादत सां न मिलंदा, ज़ाहिदनि खे ज़ुहद सां न मिलंदा, निमाज़ियुनि खे, हाजियुनि खे, ग़ाज़ियुनि खे, मुजाहिदनि खे उहे दर्जा न मिलंदा जेके सब्र वारनि खे रब मक़ाम ॾींदो। जेके करबला में आया न, ये मुझे रब जा सब प्यारा हुआ, ये अल्लाह जा प्यारा हुआ, नबी जो पाक घरानो हुयो, उन्हनि ते जेके आज़माइशुनि जा मींहं पलटी पिया, करबला जे मैदान में दुखनि जा मींहं पलटी पिया, गमनि जा, कूतरनि जा, आज़माइशुनि जा इम्तिहान पलटी पिया। हिकिड़ो हुसैन मैदान करबला में बच्चा शहीद, भाइटिया कुर्बान, भाणेज शहीद, ऐं जनाज़ा निगाहुनि जे साम्हूं रखिया। इहा बि आज़माइश आहे या इहो बि को इम्तिहान आहे या न? मासूम अली असगर गोद में शहादत माणे, जवान पुट अली अकबर निगाहुनि जे साम्हूं तड़पंदे दम परवाज़